अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। रोज़े बंद करण जो ताल्लुक़ फजर जी अज़ान सां नाहे। सुबह सादिक खां पहिरियां पहिरियां खाइण पीअण बंदि करणु ज़रूरी आहे। अॼुकल्ह इल्म दीन खां परे थियण सबबि आम तौर ते माण्हुनि जो इहो ई मामूल ॾिठो वियो आहे त उहे अज़ान या सायरनि ते ई सहरी ऐं इफ़्तारी जो दारोमदार रखंदा आहिनि, बल्कि कुझु त फजर जी अज़ाननि जे दौरान ई रोज़ो बंदि कंदा आहिनि। हिन आम ग़लती खे ख़तमु करण लाइ केॾो न सुठो थिए जो रमज़ानुल मुबारक में रोज़ानो सुबह सादिक खां 3 मिनट पहिरियां हर मस्जिद मां बुलंद आवाज़ सां सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद चवण खां पोइ हिन तरह 3 भेरा ऐलान कयो वञे। रोज़ो रखण वारो अॼु सहरी जो आख़िरी वक़्तु मिसाल तौरु 4:12 आहे। वक़्तु ख़तमु थी रहियो आहे, जल्दी जल्दी खाइण पीअण बंदि करे छॾियो। अज़ान जो हरगिज़ इंतज़ारु न फ़रमायो। अज़ान सहरी जो वक़्तु ख़तमु थी वञण खां पोइ नमाज़ फ़जर लाइ ॾिनी वेंदी आहे। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।